خانپورمھر में मुनाफ़िखोर वापारिन ऐं दुकानदारनि अटो, गेह, खंड, दाल, सब्जी, फ्रूट समेत आम वास्ते वारनि शयुनि जा अघ पाण मुरादो चोट चाढ़े अवाम खे महांगाई जे चक्की में पिसे छॾियो आहे। जरद शहर में आयल हथरादू महांगाई जे तूफ़ान वारनि शिकायतुनि बाद मुख़्तियार ख़ानगढ़ गुलाम यासीन शेख शहर जो दौरो करे मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञी सरकारी रेट लिस्टूं चेक करे शयुनि जा अघ मालूम कया। जरद दुकानदारनि वटि 3 महीना अॻु वारियूं रेट लिस्टूं ॾिसी मुख़्तियार हैरान थी वियो। मुख़्तियार ख़ानगढ़ गुलाम यासीन शेख मुनाफ़िखोर दुकानदारनि ऐं वापारिनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे मथनि हज़ारे रुपया ॾंड हणी खेनि नवां रेट लिस्टूं लॻाइण जी सख़्ती सां हिदायत कई। ॿिए पासे शहरनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त शहर में मुनाफ़िखोर वापारिनि ऐं दुकानदारनि पंहिंजा मनपसंद अघ मुक़रर करे शहर में हथरादू महांगाई जो तूफ़ान आणे छॾियो आहे। हुन चयो त इंतज़ामिया पारां मुनाफ़िखोर वापारिनि ख़िलाफ़ जोगी कार्रवाई न थियण करे दुकानदारनि अवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरण मामूल बणाए छॾियो आहे। हुन सिंध सरकार समेत इंतज़ामिया खां मुतालबो कंदे चयो त हथरादू महांगाई खे कंट्रोल करण लाइ शहर में मुस्तक़िल तौर ते दुकानदारनि वटि वञी रेट लिस्टूं चेक करे शयुनि जा अघ मालूम कया वञनि ऐं वधीक अघ वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे महांगाई ते कंट्रोल कयो वञे। अज़ीम सियाल, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, खानपुरमहर।